अदा है दिलखान मेतलोआ जे असांखे लाड़काणे होटल तां चांहि प्यारे रस्ते में साग ते नज़र पियसि ज़ाल जो कुठल आहे हाणे राति पंहिंजे ज़ाल खे साग खाराईंदो साग असां भाऊअ खां मोकिलायो आहे भाऊ हेॾो गाह पियो करे थो भाऊअ पंहिंजे दिलि सां इजाज़त ॾिनी आहे साग पटण जी भाऊअ खां थोरो पुछंदासीं इंटरव्यू त भाऊ अस्सलाम वालेकुम साईं छा हाल आहे ख़ुशि आहियो ख़ैर भाऊ तव्हांजो नालो पाण हुजण किथां जा सही सही तव्हांजो ई गाह आहे नी अदा तव्हां असां दिलि सां मोकिलाईंदी आहे नी साग भले असां पटियूं दिलि सां आहे नी अदा भाऊ जो नालो साजिद हो उजण फ़क़ीर आहे हिन दिलि सां मोकिलाईंदी आहे हे सिराज मेतलो मथे गाॾीअ ते चढ़े वेठो आहे ऐं असांजो अंकल साहब साग पटे रहियो आहे तमामु कचिड़ो साग आहे भाऊ चए थो तव्हां भले वटर वठो साग जी हे अंकल साहब पंहिंजो ट्राल पधारियो आहे हाणे साग जी हणा लॻी पई अथसि तिखो वाहे ॾाढो मां तजुर्बो अथसि पटण जो रिटायर फौजी आहे तमामु साग भलो आहे हेॾा लही आड़े तूं पटाएसि अदा अंकल जो भाटियो बि लही आयो आहे सिराज अली मेतलो जेको अंकल जी मदद करे रहियो आहे हा सिराज अली मेतलो जेको अंकल जी मदद करे रहियो आहे साग पटराइण में पंहिंजी चाचीअ जे लाइ चाची हिनखे तमामु प्यारी आहे हे अंकल साग पटे रहियो आहे हे असांजो दा नसीब हुयो हेॾऊं न त असां वञी रहिया हुआसीं लाड़काणे बाईपास खां हे असांजो हिते नसीब हुयो राति साग ऐं असां हेॾऊं आयासीं साइदीअ खां फिरंदा छा खतऊं फिरी अची हिते पहुतासीं त साग ॾिठोसीं ऐं साग असांजो नसीब थी वियो हाणे राति गॾिजी सॼी साग खाईंदासीं चवंदा आहिनि त लिखियो मंझि निराड़ कलम की न वहे हा सो असांजो लिखियो हिते हो हाणे साग असांजो नसीब हो काथऊं जो लिखियो काॾे असां अलाए काॾे तयारु हुआसीं लाड़काणे बाईपास ते वेठा हुआसीं उतां अची साइदीअ पहुता आहियूं हे असांजो साग नसीब हो बसि बीहंदे बीहंदे भाऊअ खां पुछा कईसीं भाऊअ बि दिलि सां इजाज़त ॾिनी ऐं असां साग पटणु शुरू कयो आहे तव्हां ॾिसी सघो था चाचो भाटियो तमामु तेज़ लॻा पिया आहिनि साग पटण में असद ट्राल खे खणी ॾिसी रहियो आहे त केतिरो आहे पर अञा घटि आहे अञा घटि आहे अञा तव्हांखे पटणु खपे तूं पंहिंजे चाचे खे मदद कराए हवालु न कर हा टाइम इलाही थी चुको आहे साग इलाही टाइम वठंदो आहे पचण में 1:30 खो थी वियो आहे अधु कलाक घर पहुचंदासीं 2 बजे हे साग चढ़णु शुरू थींदो ऐं शाम 6 बजे पची रास थींदो पोइ वेंदो पेट में वञण खां पोइ 12 कलाकनि खां पोइ जीअं सुबुह थींदो त हर को ॿनिनि ॾे भॼंदो अदा अंकल खे तमामु तकड़ा अंकल झोल में पटणु शुरू कयो आहे झोल में विझणु शुरू कयो अथई सफ़ा तमामु अंकल खे तजुर्बो आहे अंकल साहब तव्हांखे घणनि सालनि जो तजुर्बो आहे साग पटण जो वॾो तव्हांखे तजुर्बो थी वियो आहे साग पटण जो हा हे चाढ़ींदो बि तव्हां पाण पाण चाढ़ींदो आहियां हा भाॼी जे असां पाण शौक़ीन आहियूं चाढ़ींदा आहियूं हा सही सही भली ॻाल्हि आहे साईं साग तव्हां तमामु पटियो था भली ॻाल्हि आहे खाइण जे कढ पटाइण कोन था सदा हे अंकल साहब हिकु झोल लाथो हिन में हाणे ॿिए झोल जी तयारीअ में आहे हिन भाटियो त हिन जो तमामु जेको आहे निकमू आहे हे निकमू आहे हिन खां काश थिए ई नथी हा तमामु सिराज अली मेतलो हिक ई बूटे खे कलाक थो पटे हा हिकिड़ो मुठ थो पटे बसि तव्हां ॾिसी सघो था त अंकल साहब केतिरो तेज़ आहे तव्हांखे थोरो वेझो वठी हलंदासीं अंकल जे हथनि ॾे ॾिसो बाबा ॾिसो ॾिसो
अंकल साहब तमाम तेज तो पटे साईं ऐं हे न पटण ॾिसो तव्हां हिन खां पटिजे ई नथो छिके ई नथो अलाए अंकल साग पटियूं हाणे कुल्हे ते रखियूं हाणे वञी रहियो आहे ॾाढी आहे तमामु ॾिसो तव्हां 5 मिंटनि जो वीडियो आहे 5 मिंटनि में भरी लूसण जी आहियूं हाणे वञे थो अंकल छा कयो घर जी पूरी करणी आहे हल बा हलूं बाबा हलो साईं हलो त हलूं हला